पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान शाज़ियात अमरी के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कलमदान मिलण बाद पहिरियों भेरो खिप्रो पहुती, जिते कारकुननि जालन संदस भरपूर आजिया कई। रिपोर्ट कर रहा है असद शाह। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान शाज़ियात अमरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कलमदान मिलण बैदि पहिरियों भेरो खिप्रो वेझो थेबा हाउस पहुती, जिते पार्टी अॻवाननि वर्करनि ऐं जियालनि पारां गुलनि जी वर्खा सां संदस भरपूर नमूने आजिया कई वई। वफ़ाक़ी वज़ीर MNA शाज़ियात अमरी पारां थेबा हाउस पहुचण बैदि सियासी समाजी शख़्सियत अल्लाह बचायो थेबो पारां पंहिंजे बिरादरी ऐं राज समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान पिणु कयो। उन मौक़े ते तकजी MNA शाज़ियात अमरी चयो त पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, जंहिं हमेशा ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी मालिकी कई आहे। सांगड़ ज़िले में पीपल्स पार्टी रिकॉर्ड तोड़ तरक़ियाती कम कराया आहिनि। हुन चयो त पार्टी पारां खेसि जेका अहम ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे, हू अवाम जे उमेदुनि ते पूरो लहण जी भरपूर कोशिश कंदी। मूंते वॾो भरोसो लीडरशिप कयो आहे ऐं हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी मूंखे हिन जेका नई हुकूमत ठही आहे इन में मिली आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाले सां जेका हिकिड़ो प्रोग्राम स्टार्ट थियो, उहो बि हिन मिनिस्ट्री जो वॾो अहम हिसो आहे। तक़रीबन 8 मिलियन माण्हू आहिनि जेके फैज़याब थियनि पिया, जेके लेडीज़ आहिनि उन्हनि जा जेके घर आना आहिनि, घरनि खे पैसो मिले पियो। पर विच में तव्हां असां ॾिठो त 8.5 लख तक़रीबन 8.5 लख हिकिड़ो अंग आहे जिन्हनि माण्हुनि खे हिननि प्रोग्राम मां कढी छॾियो। हिननि जी जांच करण खां बाद में जेकॾहिं इहे माण्हू मुस्तहिक वाकई नज़र आया त हिननि खे प्रोग्राम में शामिल कयो वेंदो। प्रोग्राम जे मेज़बान सियासी ऐं समाजी शख़्सियत अल्लाह बचायो थेबो पारां आयल अॻवाननि खे मान ॾींदे चयो त पीपल्स पार्टी क़यादत जा थोराइता आहियूं, जंहिं पंहिंजे इलाइक़े में अहम ज़िम्मेवारी सौंपी आहे। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। असांजी सॼी संगत साथ आहे, जेके बि यार दोस्त आहिनि असांजा हिते काफ़ी बिरादरियूं आहिनि। असांजा थेबा आहिनि, नोड़ी आहिनि, समेजा आहिनि, हाले पोठा आहिनि ऐं हिकिड़ो असांजो इताद आहे सभिनी जो गॾु UC हमज़ो दर्स में। इंशाअल्लाह असांखे अधी असां ते एतमाद कयो आहे, अधी मूंखे घुराए इहो चयो त हमज़ो दर्स थेबा सभु तव्हांजे हवाले कयूं था। मुख़्तलिफ़ क़ौमूं ॾाढा ख़ुशि थिया आहिनि, एतिरा ख़ुशि थिया आहिनि। अधी खे जीअं वज़ारत मिली आहे त वज़ारत मिलण खां पोइ हुनखे वज़ारत अहिड़ी मिली आहे जेको हिकिड़ो ग़रीबनि जी मदद ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम चेयरपर्सन पाकिस्तान पूरे जी। इंशाअल्लाह असांजे हिन इलाइक़े में जिन ग़रीब माण्हुनि जा कंहिंजा नंबर जेके से उन्हनि जा कार्ड वग़ैरह न ठहिया हुआ, कंहिंजा कार्ड बंदि थी चुका हुआ, इंशाअल्लाह मैडम भरपूर कोशिशि कंदी उन्हनि खे कार्डनि खे रियलाइज़ करण में। प्रोग्राम जे आख़िर में सियासी ऐं समाजी अॻवान अल्लाह बचायो थेबो पारां पीपल्स पार्टी जे अॻवाननि ऐं आयल महिमाननि खे सिंध जे सक़ाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। कैमरामैन टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिप्रो।